जाको हर रंग लागो इस जुग में, हर रंग लागो इस जुग में, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। जाको हर रंग लागो इस जुग में, हर रंग लागो इस जुग में, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। आत्म जिणय सगल वसता के, आत्म जिणय सगल वसता के, जाका सतगुर पूरा, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। ठाकुर गाइए आत्म रंग, गाइए आत्म रंग, ठाकुर गाइए आत्म रंग, गाइए आत्म रंग, सरणी पावन नाम ध्यावन, सहज समावन संग, सरणी पावन नाम ध्यावन, सहज समावन संग, सहज समावन संग, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। जाको हर रंग लागो इस जुग में, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा, सो कहियत है सूरा। जन के चरण वसे मेरे हियरे, संग पुनीता देही, जन के चरण वसे मेरे हियरे,
जन की धूर देव कृपा निध नानक के सुख एही जन की धूर देव कृपा निध नानक के सुख एही नानक के सुख एही सो कहियत है सूरा सो कहियत है सूरा जाको हर रंग लागो इस जुग महे सो कहियत है सूरा सो कहियत है सूरा सो कहियत है सूरा सो कहियत है सूरा सो कहियत है सो कहियत है सूरा सो कहियत है सूरा बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत तव्हां सभिनी जो स्वागत आहे हिन सत्संग में। सो कहियत है सूरा इन गुरबाणीअ सां सत्संग जी शुरूआत था कयूं। वैराग्य शतक जेको राजा भरथरीअ जो लिखियल आहे उन ते उहो ई शूरवीर आहे जंहिंखे हिन युग में कल युग में भगवान जे नाम जो सचो रंग लगी वञे ऐं वैराग लगी वञे त छा आहे असली वैराग जंहिंखे शूरवीर जी उपाधि ॾिनी थी वञे। शूरवीर उहो जंहिं इंद्रनि खे जीते वरितो, कंहिंजे अॻियां झुके नथो, जंहिंखे का चाहना कान्हे, जेको संतुष्ट आहे, प्रसन्न आहे, जंहिं वटि समय ई समय आहे, उहो आहे शूरवीर। त हिनखे वैराग चइबो आहे। 53 नंबर सलोक पहिरीं ॿुधूं। 55 त थी वियो आहे, 53 54 ॿुधूं। पहिरीं 54 था ॿुधूं। राजा भरथरी हिन में चए थो कि मां सदाईं सोचींदो हुउमि जॾहिं राजा हुअमि तॾहिं सोचींदो हुउमि जेके सन्यासी साधु संत ईअं घुमनि फिरनि पिया था त शायदि इन्हनि वटि पैसा कोन्हनि, इहे ग़रीब आहिनि, इन्हनि वटि मूं वांगुरु महल कोन्हे, इन्हनि वटि मूं वांगुरु सेवादारी सेवक कोन्हनि, ऐं हिननि वटि मूं जेतिरियूं राणियूं कान्हनि, ही ॾाढा मूंखां घटि आहिनि। अॻे ईअं सोचींदो हुउमि, पर हाणे सम्झ में अचे थो कि ये छो वैरागी थिया, छो त्यागी थिया, हिननि उहो सुख छो त्यागियो, छा हिननि वटि न हो छा ऑप्शन। राजा भरथरी सोचे थो कि जेके महान सच्चा त्यागी संत आहिनि, पंहिंजा साईं हिरदाराम साहिबु, छा उन्हनि वटि ऑप्शन न हो छा। ॿियनि बावाई बाव हो न साईं हिरदाराम, ख़बर अथव न, उदासी बाव। त जीअं ॿियनि बावनि वटि महल आश्रम आहिनि, महल ई आहिनि, ॿियो छा, आश्रम आहिनि, पैसा आहिनि, सेवादार सेवादारियूं आहिनि, गाॾियूं बि आहिनि, त छा ही न पिया पाए माणे सघनि छा, ही करे सघनि पिया।
पोइ बि छो न हिननि कयो। भरथरी चए थो हाणे सम्झ में आयो छो साधु संत त्यागी थी करे ऐं हिकु कुटिया में वञी रहंदो आहे। इहो हाणे सम्झ में आयो कि वैराग जहिड़ो सुख हिन में कान्हे, सुख संपत्तिअ में, धन में कान्हे। ही छॾींदा आहियूं त हू रस्तो शुरू थींदो आहे। संसार जो त्याग कंदा आहियूं त हिकु ॿियो असांजो सुख स्वागत कंदो आहे, आत्मिक आनंद। त जेके माण्हू सम्झंदा आहिनि कि संतनि वटि असां वांगुरु पैसो कान्हे त असां खां घटि आहिनि, उहे ग़लति फ़हमीअ में आहिनि। उहे ॿार आहिनि। जीअं हिकिड़ो ॿारु हिकिड़े दुकानदार वटि वियो, किराने जे दुकानदार वटि, चयईंसि अंकल तव्हां वटि अटो अथव कणिक जो? हुन चयईंसि हा। ऐं खंडु बि हूंदव? चयईंसि हा। घी अथव? चयईंसि हा घी आहे। अच्छा तव्हांजे घर में गैस अथव? चयईंसि हा। त महालक्ष्मी में हू छा ठाहिबा आहिनि? तितर। त छोकिरे चयईंसि अंकल पोइ उहे छो नथा ठाहियो तव्हां, जॾहिं तव्हां वटि सभु शयूं आहिनि? ए बढ़िया खाओ, मूंखे बि खारायो। हेॾो सामान तव्हां वटि पियो आहे, मूंखे हैरानी थी थिए तव्हांखे अकुलु छो कान्हे? सभु शयूं हूंदे बि तव्हां तितर छो नथा खाओ गरम गरम? त इहा ॿार जी सोच आहे। हू सोचे थो जॾहिं सभु शयूं आहिनि त ठाहींदो वञे बढ़िया, मुंहिंजो दुकानु हुजे मुंहिंजे पीउ जो, मां त रोज़ु शयूं खाईंदो वञा। त ॿार जी इहा सोच आहे न। तीअं ई सामान्य माण्हूअ जी सोच आहे कि संत छो पियो थो धिका खाए? बाबा श्रीचंद जहिड़ो छो हिकु स्थान खां ॿिए स्थान ते पियो थो वञे? ऐं कोई ॿुधाए उन्हनि खे कि गुरु नानक वटि घणो पैसो आहे, कॾहिं वञी पतो लॻाए उनजे पीउ वटि घणी संपत्ति मिल्कियत आहे, त हू चवंदो पोइ हैरानीअ जी ॻाल्हि आहे। तव्हांखे अॼु बि मिलंदव अहिड़ा माण्हू, हैरानीअ जी ॻाल्हि आहे। पोइ छो पियो थो भिटके? छो त उनजे दिमाग़ में पैसो, खाइण पीअण सुम्हण जे अलावा ॿियो कुझु आहे ई कोन। मूंखे बि ॾाढा ॼणा मिलंदा आहिनि अहिड़ा कि पोइ ज़रूरत कहिड़ी आहे? अरे बढ़िया तव्हांजो हीउ हले पियो, हीउ अथव न, हीउ तव्हांजो सुठो त कमु हो हले त पियो, पोइ ज़रूरत कहिड़ी? आइडियाऊं ॾींदा आहिनि। ऐं ॿिए बि कमनि जे लाइ कि रेडीमेड हाणे ईंदो अथव बढ़िया, खोलण बंदि करण जो चक्कर ई न, रेडीमेड पियो हुजे, इन टाइप जूं आइडियाऊं ॾींदा आहिनि। त हुननि जे लाइ सुम्हणु खाइणु घुमणु ऐं कंहिंसां मतिलबु ई न, जीवन पास करण ई सभु कुझु आहे। त उन्हनि खे ख़बर ई कान्हे त्याग जो मज़ो छा थींदो आहे। मज़ो थो मारे त्याग थो तारे। उन्हनि खे कहिड़ी ख़बर आहे हिननि खे छा पियो थो मिले? हिननि त्यागी पुरुषनि खे शक्ल सां दीनहीन लॻी सघनि था कि कुझु बि कोन्हे हिननि वटि। कोई चई सघे थो एॾो बढ़िया दरबार आहे साईं, तव्हां त बढ़िया मॉल वॉल ठारायो, शॉपिंग मॉल छॾियो हिननि जे खे, ॿुधनि उहो ई कोन था। चई सघे थो न, छो त उन जे लाइ उहो ई सभु कुझु आहे। पोइ उहो बेवकूफ़ चवंदो असांखे कि वेठा आहियो संगत लाइ खोले करे, है न, तव्हां ई पिया चओ न, मेंटेन बि पिया था कयो। त उहो जीअं छोकिरे दुकानदार खे चयो न, तीअं ईअं उहे आहिनि ॿार बुद्धि वारा, बाल बुद्धि। अरे अगरि दरबारूं बंदि थी वियूं त तव्हांखे रस्तो केरु ॾेखारींदो? मूर्खो, तव्हांखे केरु ॿुधाईंदो कि तव्हां सुम्हियल आहियो? पाकिस्तान में अॼु बि अगरि कोई हितां जो संत वेंदो आहे न, त हुतां जा माण्हू एॾो आदर एॾो प्रेम प्यार ॾींदा आहिनि, जो महीने खां बि पोइ संत अगरि वापसि अचे त माण्हू रुअंदा आहिनि। छो त उन्हनि खे क़दुरु आहे दरबार जो। दरबारूं न आहिनि वधीक, कथाऊं न आहिनि हुते। ॿुधाए पियो हिकु संत फ़ोन ते, चई मां थी आयमि त नंढा नंढा ॿार पेर पकड़े वेही रहिया कि न वञो
न वञो। त हिते जो अगरि तव्हांखे आइडियाऊं इहे दिमाग़ में ईंदियूं, मॉल, शॉपिंग मॉल, हे हो, त जेको थोरो घणो अथव उहो बि पंहिंजे पेर ते कुल्हाड़ी हणण था चाहियो। शहर वारा, उहा चाइना वारा। राजा भरथरी चए थो ये चाहे ना संत महात्माऊं त इन्हनि वटि रहण जो इंतजाम हो, इन्हनि वटि संगीत बि हो ऐं शब्द जो रस बि हो, ऐं इन्हनि खे चाहे ना त शादी बि थी वञे हा, पत्नी बि जो सुख मिले हा। पर इन्हनि ॾिसी वरितो कि संसार जो सुख कीअं आहे, जेको पोपट थींदो आहे। कल्ह मूंखां कंहिं पुछियो इहो पोपट छा थींदो आहे, पहिरीं त इहो ॿुधायो। पोइ मां उनखे मोबाइल ते GIF थींदी आहे न, उहो मोकिले ॿुधायोमांसि। चई हीअ त तितली आहे। त चयोमांसि हा इहा ई आहे, तितलीअ जो घोटु पोपट। त चई इन जो बि घोटु थींदो आहे छा? अॼु आई कान्हे। त ही संसार कीअं उन्हनि ॾिठो संतनि महात्माउनि, कि जेको पोपट उन मेणबत्तीअ जे चारो तरफ़ घुमंदो आहे, त उनजे पंखनि जे फड़फड़ाहट सां थोरी हवा थींदी आहे, उन थोरी हवा सां मेणबत्ती हिलंदी डुलंदी आहे। मेणबत्ती हिलंदी डुलंदी आहे, विसामंदी कान्हे, थोरी छांव थी वेंदी आहे उनजे पंखनि जी। त ही संसार बसि एतिरो ई आहे, थोरी छांव वांगुरु, थोरो सुखदाई, थोरो लहर, चमक दमक, थोरी फड़फड़ाहट है। भई संसार खे इहा उपमा थो ॾे, थोरी चमक दमक, थोरी शीतलता, थोरी फड़फड़ाहट। संत महात्माऊं सम्झी विया कि इन थोरी फड़फड़ाहट जे सुख जे लाइ असां अनमोल जीवन नष्ट नथा करे सघूं। असांखे पंहिंजो पाण खे सुञाणणो आहे। त उन्हनि त्यागे करे, सभु त्यागे छॾियो, त हिकु उहा ज़िंदगी जीअण लॻा जेको आम इंसान न जीअंदो आहे। त आम इंसान खे लॻंदो आहे ही वीचारा ग़रीब आहिनि, शायदि ग़रीब कोन्हनि। भरथरी चए थो हाणे मां चाहियां थो कि मां सन्यासी त थी वियो आहियां, दीक्षा बि वठी वरिती, त्याग करे छॾियो, संसार मां वैराग बि लॻी वियो, पर हुन जे नज़र में कॾहिं पास पवंदमि? त कंहिंखे तो यादि करे पंहिंजे इष्ट भगवान शिव खे। चए थो हे भगवान शिव, कदा शंभो भविष्यामि कर्म निर्मूलम नक्षम, एकाकी निस्पृह शांत पाणी पात्रो दिगंबर। ही कुछ उपाधियूं थींदियूं आहिनि जेके स्वतः हिकिड़े सन्यासी साधुअ खे मिली वेंदियूं आहिनि। कुछ उपाधियूं जीअं एकाकी, हाणे त पैसनि ते थियूं उपाधियूं मिलनि, 108, 1008, ब्रह्मनिष्ठी, पैसनि ते न, फ्रीअ में ब्रह्मनिष्ठी, जलेबियूं, जलेबी सत्संग में वञो, थोड़ी चमचागिरी ज्यादा कयो, ज्यादा ई, त उपाधि संत महात्मा महापुरुषों, पोइ वरी ब्रह्मनिष्ठी। ये उपाधियूं त नकली आहिनि, असली त अस्तित्व ॾींदो आहे। पोइ समय अचण ते उन्हनि जो जिक्र शास्त्रनि में थींदो आहे कि सच में हू अहिड़ो हो। जे एकाकी हिकु उपाधि आहे, एकाकी उनखे चइबो आहे जेको एकांत में रहणु पसंदि करे, संसार परिवार खां दूर, ना कोई गुरु ना कोई चेला, भीड़ में अकेला अकेले में मेला, एकाकी उनखे। ॿी उपाधि आहे कामना रहित, जंहिंखे का कामना न हुजे, निष्कामी, निष्कामी, शांत,
थींदा आहिनि, शांत उपाधि थींदी आहे, शीतल शीतल संत ईअं उपाधि थींदी आहे। कर पात्री, कर माना हथ, पात्र माना बर्तन, जेको हथनि खे ई पंहिंजो बर्तन ठाहे करे उन में ई भोजन जेको कंदो हुजे। अहिड़ा बि थींदा आहिनि महात्मा, भिक्षा वठी करे हिकु हथ में रखी ॿिए हथ सां खाई वठंदा आहिनि, पोइ उन्हनि खे लॻी वेंदो आहे टैग करपात्री। दिगंबर, जंहिंजा वस्त्र छॾाइजी वञनि, छॾे न छॾाइजी वञनि, उहो दिगंबर। ऐं कर्म निर्मूलनम माना भव बंधन खे पार करण वारो। राजा भरथरी चए थो, हे भगवान शिव, मुंहिंजी इच्छा इहा आहे कि मां सचो एकाकी थियां, संसार जे सर्टिफिकेट सां न, तुंहिंजे हिसाब सां। एकाकी निस्पृह शांत पाणी पात्रो दिगंबर है, कदा शंभो भविष्यामि कर्म निर्मूलनम क्षम है। हे भगवान शिव, मां कॾहिं तुंहिंजी नज़र में एकाकी थींदमि, कामना रहित थींदमि, शांत करपात्री दिगंबर ऐं भव बंधन खे पार करण वारो। इहो तॾहिं थींदो जॾहिं तूं कृपा कंदे। कंहिंखे थो चए, भगवान शिव खे थो चए, मां प्रयास कंदमि। माण्हू प्रार्थना करे त अहिड़ी करे, ऐं प्रार्थना जे अलावा कामना करे त अहिड़ी कामना करे कि मुंहिंजा इहे विषय कॾहिं छुटंदा जेके फासाइनि था संसार में। चए थो ज़रूरत ई कहिड़ी आहे, 55 नंबर श्लोक में ॿुधोसीं, उहो ई 56 नंबर श्लोक, 56 बि ॿुधोसीं छा? 56 में भी अचे थो कि ज़रूरत कहिड़ी आहे असांखे एॾो परेशान थियण जी, जबकि प्रकृतिअ में सभु कुझु मौजूदु आहे। 56 नंबर में आहे, गंगा तरंग कर्ण शीकर शीतलानी, कि हिमालय में गंगा नदीअ जी वही रही आहे, ऐं चट्टानूं बर्फ़ जूं बि आहिनि, जिते वेही करे संत महात्माऊं समाधि लॻाए वेंदा हुआ, उहे अञा बि त आहिनि न, उहे ख़तम थोड़ी थी वयूं आहिनि, उहे आहिनि। त पोइ असां छाजे करे सुख किथे ॿिए हंधि ॻोल्हियूं, ऐं छाजे करे उन्हनि जे अॻियां असां उमेद सां निहारियूं, जेके ख़ुदि किरियल आहिनि ॿिनि कौड़ियुनि जा। त इन करे असां माण्हुनि ॾे न निहारे करे पंहिंजो ईश्वर खां घुरंदासीं। 57 नंबर श्लोक में प्रकृतिअ जो वर्णन थो करे भरथरी, चए थो कि तव्हां जेको बि संसार ॾिसो था, इहो नाशवान आहे। इहो तव्हांखे ख़बर बि आहे, संसार नाशवंत आहे, ब्रह्म सत्य जगन मिथ्या, पर नज़र किथे थो अचे कि नाशवान आहे। पर वैज्ञानिक भी इहा ॻाल्हि चवनि था कि ही संसार नाशवान आहे। जेका बि जीअं तव्हां भित बि अगरि ॾिसो था न, इहा भित त इहा धीरे धीरे नष्ट थिए पई थी, पर ॾाढो सूक्ष्म तरीक़े सां। न त छो काई जॻह 25-30 साल में किरण लॻंदी आहे, ज़र थियण लॻंदी आहे, उहा कीअं थी वई? छो त परमाणु नष्ट थियनि पिया था ॾाढो सूक्ष्म गतिअ सां। असांजो शरीर छो हू थी वेंदो आहे ज़ीर्ण शीर्ण? छो त असांजे शरीर में भी नाशवंत प्रक्रिया हले पई थी। हर पदार्थ मात्र में हर पदार्थ नाश जी तरफ़ वञे पियो थो। ऐं भरथरी त अञा अॻिते जी ॻाल्हियूं थो चए। हू चए थो सूर्य भी नाश थी वेंदो हिकु ॾींहुं, सुमेरु पर्वत भी नाश थींदो, पृथ्वी भी नाश थींदी आहे जॾहिं प्रलय अची वेंदी आहे।
यतो मेरु श्रीमानी पतति युगान्ताग्निं वलित समुद्रा शुष्यंती प्रचुर मकर ग्रह नलया। हर शइ जेका नाश थींदी हिकु ॾींहुं, तव्हां कीअं पकड़े वेठा आहियो, ॼण कॾहिं नाश कोन थींदो। हिकु भॼन आहे बसंत कविअ जो ई। जो ॾिसी थो हिन अखियुनि सां खाक सो जिन सारिया। जो ॾिसी थो हिन अखियुनि सां खाक सो जिन सारिया। जो ॿुधी तूं ॿिन कननि सां खाक सो संसारिया। जो ॾिसी तो हिन अखियुनि सां खाक सो जिन सारिया। जो ॿुधी तूं ॿिन कननि सां खाक सो संसारिया। जो ॾिसी तो हिन अखियुनि सां खाक देवी देव दानव खाक सुरगुदारिया। खाक देवी देव दानव खाक सुरगुदारिया। खाक सूरज चंद्र तारा खाक सूरज चंद्र तारा। खाक नम निर्धारिया। जो ॾिसी थो हिन अखियुनि सां खाक सो जिन सारिया। जो ॿुधी तूं ॿिन कननि सां खाक सो संसारिया। जो ॾिसी तो अखियुनि सां खाक गहना वस्त्र सुहिणा खाक तन सिंगारिया। खाक गहना वस्त्र सुहिणा खाक श्रृंगारिया। खाक मोटर महल माड़ियूं खाक मोटर महल माड़ियूं। खाक रथ हसवारिया। जो ॾिसी तो हिन अखियुनि सां खाक सो जिन सारिया। जो ॿुधी तूं ॿिन कननि सां संसारिया। ॾिसी तो हिन अखियुनि सां
खाक गुल फुल बाग बुलबुल, खाक बसंत बहार खाक गुल फुल बाग बुलबुल, खाक खाक में ओ ताक जहजी, खाक में ओ ताक जहजी, सो सचो करता रया। जो ॾिसी तो हिन अखियुनि सां, खाक सो जिन सारिया। जो ॾिसी तो ॿिन कननि सां, खाक सो संसारिया। जो ॾिसी तो हिन अखियुनि सां। त खाक अग्नि पवन पाणी, खाक घराने पहाड़ा, खाक राजा प्रजा राज प्रजा, खाक कुल परिवारा। सब नाशवंत आ, पर उहो नाशवंत आ जेको दृश्यमान जगत आ। आत्मा नाशवंत कान्हे, परमात्मा नाशवंत कान्हे, ऐं उहो ई असांखे पहचानणो आहे। त 57 नंबर में आयो कि जॾहिं सभु नाश थियण वारो आहे, पृथ्वी बि, त असांजो ही शरीर जेको चंचल शरीर आहे, कंहिं वांगुरु हाथीअ जे बचे जे कन वांगुरु। इहो ॿुधो अथव छा? या मिसाल ॾींदा आहिनि? हाथीअ जे भरथरीअ जो ॿुधो आहे भई, हाथीअ जो बच्चो हूंदो आहे न, उनजो कन फड़फड़ कंदो रहंदो आहे। त असांजो शरीर ईअं ई त आहे, को स्थिर थोड़ी आहे सदाईं। त उनजी छा बिसात, नाश थी वेंदो इहो बि। 58 नंबर श्लोक आहे, माता लक्ष्मीअ जो वर्णन आहे। प्राप्ता श्रिय सकल काम दुधास्तत, किम न्यस्तम पद शिरसि विद्वेषताम तत् किम। भाई सभिनी मनोरथन के पूर्ण करण लाइ माता लक्ष्मी जी कृपा काफ़ी आहे। चवंदा आहिनि न, पैसे सां हर शइ मिली वेंदी आहे, सभु कुझु। त माण्हू इन करे लक्ष्मीअ खे मञींदो आहे। अॼु महालक्ष्मी बि आहे, जय लक्ष्मी माता। सगा बगा ॿधिया अथव न? ठीकु आहे, उहा पूॼा थींदी हींअर, अभी होगी। मतिलबु मां ॾिसंदो आहियां, सिखण जी कोशिशि कंदो आहियां कि इहा छा आहे परंपरा, इन जो उद्देश्य छा आहे, लाजिक छा आहे, छो कबो आहे, छाजे लाइ। सिंधियुनि खे त मतिलबु वधीक न हूंदो आहे, बसि महालक्ष्मी आहे त माना धन ईंदो, इहा एतिरी ख़बर हूंदी सिंधियुनि खे, भई कृपा थींदी लक्ष्मीअ जी। ऐं भरथरी छा थो चए, भई वञ महालक्ष्मी, तूं न खपी मूंखे, भरथरी थो चए। छो त भरथरी चए थो, अगरि कंहिं वटि ॾाढो धन अची बि वियो, लक्ष्मी माता जी प्राप्ति थी बि वई, त छा थियो, ततः किम, छा थियो। त खणो न मिसाल, जिन ॾाढी लक्ष्मी ॾाढो धन गॾु कयो, छा थियो हुन सां? चाहे हुनजी वरसी मनाइबी आहे छा? चाहे हुनजी पुण्यतिथि मनाए करे को पेपरनि में ईंदो आहे, या को टीवीअ में ॾेखारींदा आहिनि छा? अनेक आया ऐं हलिया विया। पैसे जे करे थोड़ी कोई मान सम्मान प्राप्त कंदो आहे, ऐं उन सुख बि कोन हासिल कयो। वो चए पई कमला कि तव्हां त चओ था कि भाई धन वारे सुख जेको हासिल कयो, सन्यासी उहो ई सुख हासिल कंदो आहे, पर धन वारे खे सुख बि कोन्हे।
छो त उहो कमाइण में ई बिज़ी लॻो पियो आहे। हू धन जमा त करे पियो थो पर सुख कोन पियो थो वठे। हू बिज़ी आहे धंधे में ऐं ॿियनि कमनि में हू बिज़ी आहे त सुख कोन पियो थो वठे। भरथरी चए थो लक्ष्मी आई बि त छा थियो। ऐं ॿी वॾी ॻाल्हि मञी वेंदी आहे दुश्मननि खे त नास बि कयव त छा थियो। ॿी ॻाल्हि इहा वॾी मञी वेंदी आहे कि दुश्मन नास थियनि कंहिंजा त माण्हू ख़ुशि थींदो आहे। मां हिन खे बि परास्त कयो, हिन खे बि परास्त कयो त छा थियो, तुंहिंजी त उमिरि पूरी थी वई, तूं बि त खाक में मिली वएं। इहा बि का वॾी उपलब्धि कान्हे। ॿी तो चए ॻाल्हि कि तव्हां खे वॾो परिवार हुजे त बि छा थियो हुन सां। परिवार हुजे ऐं सभु गॾु हुजो ऐं संपन्न बि हुजो त बि छा थियो। ऐं तव्हांजी उमिरि बि हलो वॾी हुजे त बि छा थियो। केवल इहे सभु हुअण सां ई त पर्याप्त न आहे न। जे जुग चारे आर जा, हो गुरु नानक बि इहो ई चयो आहे। शायदि हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा हूंदा पाण में। जे जुग चारे आर जा होर दसूणी होए, नवा खंडा विच जानिए नाल चले सब कोय। चंगा नाम रखाए के जस कीरत जगले। सब कुछ हुजे माण्हूअ खे उमिरि पैसो प्लाट नालो, पर जे तिस नज़र न आवई त वात न पुछे के। अगर परमात्मा जी नज़र में न आयो त छा थियो। ततः किम, छा थियो हुन सां। सोचबो इहो आहे कि मुंहिंजे मथां परमात्मा जी नज़र आहे या कान्हे। तुमने मुझे देखा होकर मेहरबान, रुक गई ये ज़मीन, थम गया आसमान, मारुगो निवना तुझी नजर चाया हर बार मेहरबान। दूर थी भी नजर तू पंहिंजी कर मेहर, मां तोखे ई वणा तुंहिंजी नज़र चाया हर बार मेहरबान। दूर थी भी नजर तू पंहिंजी कर मेहर, मां तोखे ही वणा तुझी नजर चाया। हो कोई बंगलो थो चाहे, कोई पुटड़ो थो चाहे, जंहिंखे माया खपे घर में, कोई काया थो चाहे। मां घुरा थो दुआ महर जी कर मया, मां तोखे ही वणा तुझी नजर चाया हर बार मेहरबान। दूर थी भी नजर तू पंहिंजी कर मेहर, मां तोखे ही वणा तुझी
छाया। भले कोई करे ख्वारी, करे दुनिया बदनामी, ना कह दे ध्यान दिया, लाहे शर्म हया सारी। हर घड़ी हर पहर ध्यान तुम्हें जो धर्या, तुहे जी नजर छाया। हर बार मेहरबान, दूर थी मी नजर तू पंहिंजी कर महर, मां तोखे ई वणा। जे तिस नदर न आवई त वात न पुछे के। धन बि हिते रहिजी वेंदो, आयु बि पूरी थी वेंदी, नालो जेको हूंदो सो बि हिते रहिजी वेंदो, सभु हिते रहिजी वेंदो, सभु हिते रहिजी वेंदो। भर्तरी 59 नंबर श्लोक में चए थो, जीर्णा कंथा ततः किम। छा तो फर्क पए, छा थियो उने सां, ततः किम जो इहो अर्थ आहे। जीर्णा कंथा ततः किम, सितम मलपटम पट सूत्रम ततः किम, एका भार्या ततः किम, है कर सुगणेरा व्रतो वाह ततः किम, भक्तम भुक्तम ततः किम, कदश न मथवा वासरांते ततः किम, व्यक्त ज्योतिर्नवांतर मथित भव भयम वैभम वा ततः किम। अगर असांखे पाइण जे लाइ ॾाढियूं सारियूं ड्रेसूं हुजनि, ॾाढा ॾाढा महांगा महांगा कपिड़ा हुजनि, या हिकु ई सिंपल वॻो, हिकु ई सिंपल हिकु ई ड्रेस हुजे, त छा थो फ़र्क़ु पए, छा थो फ़र्क़ु पए। थोरो गहराईअ सां सोचिजो, तव्हांखे छा थो फ़र्क़ु पए। हू न चइजो की माण्हू तारीफ़ कंदा, उहो नथो पुछांव। असांखे कहिड़ो फ़र्क़ु पइजी वियो, कुझु बि नथो पए। हाणे पुरुषनि जे लाइ थो चए कि हिकु ज़ाल हुजे या अनेक ज़ालूं हुजनि। भर्तरी थो चए सुना, छो त अॻे ज़माने में ॾाढियूं ज़ालूं हूंदियूं हुयूं, राजाउनि महाराजाउनि खे, भर्तरीअ खे बि हुयूं, त उहो चए थो हिकु हुजे या अनेक हुजनि, ततः किम, कहिड़ो फ़र्क़ु थो पए। या घर में हिकु वाहन हुजे या अनेक वाहन हुजनि, हाथी घोड़ा हुजनि या न हुजनि, त फ़र्क़ु कहिड़ो थो पए। रोटी सिंपल हुजे, हिकु भाॼी फुल्को हुजे या 36 प्रकारनि जा भोजन हुजनि, त फ़र्क़ु छा थो पए। कोई फ़र्क़ु नथो पए, छो त जीवन त बीतजे पिए थो न। हुन में बि ओतिरो ई जीवन तो बीतजे, हुन में बि ओतिरो ई जीवन तो बीतजे। महत्वपूर्ण ॻाल्हि आहे कि मोक्ष पाइण लाइ कुझु कदम वधायोसीं या पंहिंजो पाण खे सुञाणण जे लाइ कुझु कदम वधायोसीं, आत्मज्ञान या ब्रह्म ज्ञान कुझु प्राप्त कयोसीं। महत्वपूर्ण उहो आहे। ही थोड़ी हिन में उलझी वेही रहंदासीं या मूं वटि हेतिरो तो वटि हेतिरो, इहो इम्पोर्टेंट कान्हे। इम्पोर्टेंट इहो ई आहे कि मोक्ष, आत्मज्ञान, ब्रह्म ज्ञान, हे मनुष्य जन्म पाए करे असां उहो केतिरो कयोसीं। त हिते असां अॼु सत्संग खे विराम था ॾियूं, वरी सुभाणे मिलूं था। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय।